बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। दरियान जो प्रोग्राम कश्मीर टॉक सां आऊं यहाँ सुभान को नाज़रीन अॼु गुफ़्तगू कंदासीं। तक़रीबन 5 महीना पहिरियां गुड्डू थाणे जी हद 17 वटि हिकु नामालूम छोकिरी जो लाश हथ आयो हुयो। उन वक़्त जी जेको SHO हुयो जेको आहे त ममताज़ ख़ासि केली उन जी सॼी जेका टीम आहे उन ग़फ़लत जो मुज़ाहिरो कयो ऐं न फिंगर प्रिंट्स वरिता न जांच करण जी कोशिशि। छाकाणि हिकिड़ो तासुर आम हो जंहिं छोकिरी जो लाश हथ आयो आहे उनखे कॉल गर्ल हुई जंहिंखे तशदुद करण बाद जेको उनजो लाश उछलायो वियो। पुलिस ग़फ़लत जो मुज़ाहिरो कंदे उनखे दफ़न जेको आहे त ज़ाहिर पी जे क़ब्रिस्तान में दफ़नायो आहे। अॼु उन जेको आहे त छोकिरी जेका क़बर कुशाई कई अथई जेको सिविल जज आहे यासिर अरफात सीलो साहब उन जी जेको आहे त निगरानी में थिए पियो। पुलिस जा अमलदार बि हिते मौजूदु आहिनि। हाणे हिकु इहे सवाल थियनि था त आख़िर पुलिस उन वक़्तु इन जेको आहे छोकिरी खे जेको आहे त छो जांच करण जी जेको आहे ज़हमत महसूसु न कई। अगरि पुलिस जांच करण जी ज़हमत महसूसु करे त शायदि हुनजा जेके वारिस आहिनि उहे बि जेको आहे त ज़ाहिर थियनि ऐं जेके क़ातिल हुया उहे बि ज़ाहिर थी सघंदा। पर हाणे 5 महीननि खां पोइ अॼु जेका लाश जी क़बर कुशाई आहे ॿुधायो वञे थो जेको लाश आहे हिन वक़्तु जेको आहे जेके फटा आहिनि उहे बि ॻरी चुका आहिनि। हाणे अॻिते इहो ॾिसणो आहे त जेके फिंगर प्रिंट्स या जेको DNA लाइ जेको जुज़ा वठंदा ऐं जुज़ा वठण खां पोइ कहिड़ी अॻभराई थिए थी इहो हिकिड़ो सुवालु आहे। पर इहो हिकिड़ो अहम सुवालु आहे पुलिस लाइ त आख़िर पुलिस छो ग़फ़लत जो मुज़ाहिरो कयो ऐं छो जांच जी जेका ज़हमत महसूसु न कई ऐं आख़िर हाणे कहिड़ा मामला आहिनि जो हाणे पुलिस इन सॼे मामले खे हिकु भेरो ॿीहर जेको आहे DNA बि कराए पई क़बर कुशाई बि थिए। इन सॼे मामले ते गुफ़्तगू कंदासीं। पुलिस अमलदारनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन सां गॾोगॾु जेके त मक़ामी सहाफ़ी आहिनि जिन जेको आहे इन सॼे मामले खे रिपोर्ट कयो उन्हनि सां बि गुफ़्तगू कंदासीं। अचो उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। जेको सॼो वाक़ियो हुयो इहो तव्हां रिपोर्ट बि कयो, थोरो नाज़रीन खे इहो ॿुधायो त इहो लाश कीअं मिलियो ऐं पुलिस जी हिकिड़ो तासुर आहे त पुलिस ग़फ़लत जो मुज़ाहिरो कयो ऐं जेको लाश जे न फिंगर प्रिंट्स वरिता न का जांच करण जी कोशिशि कई। तव्हां हिन वक़्तु जेको आहे न जेके तव्हांजी रिपोर्ट सॼे मामले खे रिपोर्ट कयो आहे तव्हां किथे तव्हांजी का छा ॼाण आहे त आख़िर मामिलो आहे छा? हा सुभान भाउ तव्हां ॿुधाईंदा पहिरें ॾींहुं जेको वाक़ियो पेश आयो असांखे जी इतलाह मिलियो त 17 ॾींहं जो नामालूम लाश पियल आहे रोड पासे में। उते असीं पहुतासीं उन वक़्तु बि पुलिस एहलकार कुझु मौजूदु हुआ ऐं जॾहिं पुलिस एहलकार लाश उतां खणाए लाश खे ईअं गुम करण जी कोशिशि में लॻी आहे ॼण त वाक़ियो पेश ई न आयो। हालांकि थियण ई घुरिजा उन वक़्तु नादरा टीम खे घुराए फिंगर प्रिंट वरिता वञनि हा त शायदि उन वक़्तु इहो मालूम थी सघे हा त हीअ औरत केरु आहे। थी सघे हुन शनाख्ती ठहियल हुजे उनमें ज़ाहिर थी अचे हा। उन खां अलावा बि उनजो जेको आहे त ख़ानदान जे हवाले सां बि कुझु न कुझु नादरा जे हुनमें ख़बर पइजी वई आहे। पर पुलिस उन वक़्तु इन सॼे मामले ते कंहिं क़िस्म जी का तवजा न ॾिनी ऐं 5 महीननि खां पोइ अचानक पुलिस खे हीउ वाक़ियो यादि आयो जेको अॼु अची करे हीउ क़बर कुशाई करे इहो जेको कुझु कनि पिया। मुंहिंजे ख़्याल में त हाणे त कुझु थियणु मुमकिन ई कोन्हे। छाकाणि त जेकॾहिं जेको वारस ज़ाहिर थिया त उन वारस जो DNA टेस्ट वरितो वई आहे। उनखां बाद में हिन जे DNA टेस्ट वठी करे उन्हनि खे पाण में गॾाइजे हा त पोइ ख़बर पइजी आहे छा वाक़ई उनजे ख़ानदान में आहे या न आहे। पर हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में त कोई मुमकिन कोन्हे। पर वधीक डॉक्टर साहिब हिते मौजूदु आहिनि ॾिसूं त हू छा था कनि। जो आयू आहिनि रियाज़ सुमरो साहब। रियाज़ साहब इहो ॿुधायो त हीउ जेको मामिलो आहे हीउ किथे पहुतो आहे। अॼु जेका हीअ टीम आहे इहे जेके जुज़ा आहिनि इन जी रिपोर्ट घणनि ॾींहंनि ताईं ईंदी ऐं केस छा मामिलो आहे? अॼु जेको आहे इहा टीम ईंदी घटि में घटि महीनो 1.5 महीनो जुज़नि में लॻी सघे थो। अच्छा इहो ॿुधायो त हीउ जेको केस आहे इन जे आख़िर जेको तव्हां जेका जांच कयो पिया तव्हां छा सम्झो था त इहो वाक़ियो कीअं थियो आहे इनखे कीअं क़तल कयो वियो आहे? तव्हां का अॻभराई थी आहे जांच में? असांखे का अहिड़ी अॻभराई न थी आहे। नामालूम केस आहे। न माई जी सुञाणप आहे न कुझु न को जवाबदारनि जी बि सुञाणप आहे न DNA टेस्ट हाणे थिए थी। इन खां पोइ ॾिसंदासीं छा थो थिए। अच्छा रियाज़ साहब हिन में फ़रियादी केरु आहे? जॾहिं जेको लाश मिलियो उन जेको फ़रियादी आहे पुलिस एहलकार उनजो नालो छा आहे ऐं उन छा ॼाणायो आहे केस में त लाश कीअं मिलियो ऐं सॼो केस जो मतन छा आहे? उन केस में इहो ॼाणायो आहे त असां गश्त में हुयासीं जेको लाश रोड ते पियो हो। इन कहिड़ा फ़रियादी में? फ़रियाद में HC दरिया खान खोसो। तो हीअ जेका रिपोर्ट आहे जेका हाणे DNA वठनि था हिन में हिकु त मुंहिंजे ख़्याल में इहो थींदो त मौत जा कारण मालूम थींदा त मौत वाक़ई कीअं थियो ऐं ॿियो DNA रखी छॾींदा वरी जॾहिं को हुनजो फ़रियादी को ज़ाहिर थिए त उहो मैच करण जी कोशिशि कंदा त पोइ इहो रिपोर्ट घणनि ॾींहंनि में छा डॉक्टर छा ॿुधाइनि था घणनि ॾींहंनि में रिपोर्ट ईंदी? इहो त हाणे डॉक्टर जेको ॿुधाइनि पर मुंहिंजे अंदाज़े में महीनो 1.5 लॻी सघे थो। इहा जॾहिं कढनि त पोइ ख़बर ॿुधाईंदा त जेको डॉक्टर ॿुधाइनि था टाइम टेबल। जी नाज़रीन तव्हां जेको आयू आहे रियाज़ सुमरो साहब उनजी गुफ़्तगू ॿुधी आहे। उनजो चवणु आहे त इन केस में जेको फ़रियादी आहे उहो HC दरिया ख़ान खोसो आहे जंहिं ॼाणायो जॾहिं उहो गश्त ते हुयो
ऐं जेको आहे रोड ते इहो जेको लाश मिलियो, जंहिंखां पोइ हिननि उनखे लावारस ॼाणाए करे हिते दफ़नाए छॾियो आहे। हिन केस में गुड्डू थाणे जो जेको पुलिस जमादार आहे दरिया ख़ान खोसो, उहो फ़रियादी आहे। ऐं हिन जेको आयु जो इहो बि चवणु आहे त जेके जुज़ा वठनि पिया, इन जी जेका रिपोर्ट आहे उहा तक़रीबन 1 महीने ताईं अची वेंदी। ऐं जेके डॉक्टरनि जो जेको ज़रिया इहो ॿुधाइनि था त हीउ जेको अॼु जेको लाश जेकी क़बर कुशाई थी आहे, उनमें सिर्फ़ु इहो मालूम थींदो, हिकु त हिन में इहो मालूम थींदो त जेका मौत वाक़ई कीअं थी आहे उन छोकिरी जी, उन सां गॾोगॾु ऐं जेके इहे जुज़ा आहिनि DNA उहे उनजा सैंपल वठी करे रखी छॾींदा। ऐं कंहिं बि वक़्तु जॾहिं हिन जेको वारिस ज़ाहिर थियो त पोइ जेको DNA उनखां मैच कयो वेंदो। हाणे ॾिसणो इहो आहे त आख़िर पुलिस जेको हीउ सॼो केस आहे इनखे कीअं हैंडल थी करे, ऐं जेके जवाबदार आहिनि, जेके असल जेके जवाबदार आहिनि जंहिं इहो वाक़ियो कयो आहे, त उन्हनि ताईं पुलिस कीअं पहुचे थी। अॼु हिन प्रोग्राम जा सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मामले ते मुलाक़ात थींदी। अल्लाह भाई।